नाज़रीन, थाणो बोला खान में वाक़े अपडेट कंदा हलूं। घनश्याम दास सामनाणी की रिपोर्ट के मुताबिक PPMPA ज्ञानचंद इसराणी जश्न आज़ादी के मौके ते सिंध असेंबली इमारत के अंगण ते क़ौमी झंडो फड़काइण वाली तकरीब में शिरकत कई। उन मौके ते ज्ञानचंद इसराणी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान असांखे वॾियुनि कुर्बानियुनि एवज़ मिलियो आहे, जिनजो क़दर करणु घुरिजे। जश्न आज़ादी के मौके ते असांखे हिन वारी ॿ ख़ुशियूं नसीब थियूं आहिनि, हिकु पाकिस्तान की आज़ादी ऐं ॿी ख़ुशी असांजी पाक फ़ौज हिंदुस्तान के एक वॾी शिकस्त ॾेई हासिल कई है, जंहिंते असां पाक फ़ौज के सलाम पेश कंदे उन सां यकजहती जो इज़हार कंदे वचन था करियूं त असां पंहिंजे मुल्क की फ़ौज सां गॾु आहियूं ऐं जिते भी सॾु थियो उन सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदासीं। हिन पाकिस्तानी अवाम के जश्न आज़ादी जो खोड़ सारी मुबारक ॾींदे चयो त हू पाण बि पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त लाइ कोशा रहनि। ज्ञानचंद इसराणी वधीक ॻाल्हाईंदे चयो त मुल्क की अता कयल आज़ादी वॾी नेमत है, असांजे वॾड़नि आज़ादी लाइ जदोजहद ऐं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जंहिंजो नतीजो 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान के क़याम की सूरत में साम्हूं आयो। हिन चयो त असांखे मुल्क जो शुक्र अदा करणु घुरिजे असांखे मालिक जो शुक्र अदा करणु घुरिजे त असां हिकु आज़ाद मुल्क में रहूं था ऐं हाणे इहा असांजी ज़िम्मेवारी आहे त असां पंहिंजी क़ौम खे मज़बूत बणायूं त जीअं ईंदड़ नस्ल असांखे सुठनि लफ़्ज़नि सां यादि रखनि। अॼु जो ॾींहुं पूरी क़ौम लाइ ख़ुशी ऐं जश्न जो ॾींहुं आहे। असांखे फ़ख्रु आहे त असांजे प्यारे मुल्क जो मुस्तक़बिल रोशन महफ़ूज़ हथनि में आहे।